क़ौमी क्रिकेट टीम जो मौजूदा कारकर्दगी जो मामलो पार्लियामेंट पहुंची वियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ के सेनेटर फैसल जावेद पाकिस्तान क्रिकेट टीम की कारकर्दगी जो मामलो सेनेट में उथारे छड़ियो। सेनेटर फैसल जावेद जो चवण हो त क़ौमी क्रिकेट टीम की कारकर्दगी इंतहाई मायूस कंदड़ है। शिकायतूं आहिनि त टीम की सिलेक्शन में मेरिट जो क़त्ल कयो वियो आहे। सेनेटर फैसल जावेद चयो त अॻिते वर्ल्ड कप अचण वारो आहे ऐं गुज़िरियल केतिरियूं ई सीरीज़ टीम हाराए चुकी आहे। मामलो कमेटी में मोकिलियो वञे ऐं इन ते जांच ऐं बहस कई वञे, जंहिं ते डिप्टी चेयरमैन सेनेट ही मामलो कमेटी खे मोकिलण जी हिदायत करे छॾी। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में 7 मैचनि ते ॿधल T20 सीरीज़ जी आख़िरी ऐं फ़ैसिलो कंदड़ मैच में इंग्लैंड पाकिस्तान के तमाम आसानी से 67 रन्सुनि का शिकस्त दी सीरीज़ 4-3 का पंहिंजे नाव कई हुई।